أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذ أخذ الله ميثاق النبيين لما آتيتكم من كتاب وحكمة ثم جاءكم رسول مصدق لما معكم لتؤمنن به ولتنصرنه قال أقررتم وأخذتم على ذلكم إسري قالوا أقررنا قال فاشهدوا وأنا معكم من الشاهدين. فمن تولى بعد ذلك فأولئك هم الفاسقون. قال النبي صلى الله عليه وسلم أنا خاتم الأنبياء وأنتم خاتم الأمم. وقال النبي صلى الله عليه وسلم لو كان موسى حيا لما وسعه إلا اتباعي. وقال النبي صلى الله عليه وسلم من رغب عن سنتي فليس مني. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. सब दोस्त अहबाब दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरो, दुनिया में इंसान जी ज़िंदगी जूं ब कैफ़ियतूं हूंदियूं आहिनि। हिकु इंसान जी कैफ़ियत हूंदी आहे नेमत जी, ख़ुशीअ जी, माल रिज़्क़ जे फरावानी जी। उन वक़्त में इंसान दुनिया में ज़िंदगी कीअं गुज़ारे? इन माल मिल्कत दुनिया जे सेहत ऐं तंदुरुस्ती नेमतुनि में इंसान खे रसूल ऐं पैगंबर सां निस्बत ऐं ताल्लुक़ ज़रूरी आहे। जेकॾहिं रसूल ऐं पैगंबर सां ताल्लुक़ न थी पियो त उन नेमतुनि जी ज़िंदगीअ में इंसान तकब्बुर कंदो, गुरूर कंदो, ज़ुल्म कंदो, ज़िना कंदो, फिस्को फजूर कंदो। जेकॾहिं हिन जी ज़िंदगी ऐं हिन जो ताल्लुक़ रसूल ऐं पैगंबर सां हूंदो त उन्हनि नेमतुनि जे मौजूदगी में भी हे इंसान अल्लाह जो हम्द ऐं रब जी तारीफ़ कंदो। ऐं ॿी इंसान जी ज़िंदगी जी कैफ़ियत हूंदी आहे ग़म ऐं सदमे जी। या इंसान दुनिया जे अंदरि हिन खे का बीमारी हूंदी, को ॾुख हूंदो, को ग़म हूंदो, को सदमो हूंदो, कंहिं धंधे दुकान कारोबार ॾेती लेती में मक़रूज़ थी पियो, परेशान हूंदो। पोइ अहिड़े ग़म सदमे में इंसान कीअं ज़िंदगी गुज़ारे? हिन खे रसूल ऐं पैगंबर सां निस्बत ऐं ताल्लुक़ ज़रूरी आहे। जे रसूल ऐं पैगंबर सां ताल्लुक़ न थी पियो त हे ग़म ऐं सदमे ऐं उन मुसीबतुनि तकलीफ़ुनि में बेसब्री कंदो, जज़ा फज़ा कंदो। जेकॾहिं हिन खे रसूल पैगंबर सां ताल्लुक़ हूंदो त हे उन ग़म ऐं सदमे में सब्र कंदो त अल्लाह साईं क़ुरान पाक में फरमायो इन्नल्लाह मअ शाकिरीन इन्नल्लाह मअ साबिरीन। शुक्र वारनि सां बि अल्लाह गॾु आहे, सब्र वारनि सां बि अल्लाह गॾु आहे।
तंहिंजे करे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मोमिन ऐं काफ़िर जी ज़िंदगीअ में फ़र्क़ु आहे। मोमिन खे नेमत मिलंदी आहे, रुपयो पैसो मिलियुसि, फुटियूं भलियूं लथियूं, माल मिल्कत में हिन खे नफ़ो आयो, हिन खे औलाद बचड़ा थिया, उन वक़्त में अल्लाह जो हम्द ऐं तारीफ़ कंदो आहे। ऐं फरमायूं त काफ़िर माण्हू जॾहिं हुन खे नेमत मिलंदी आहे, दुनिया जूं इज़तूं मिलंदियूं आहिनि त तकब्बुर ऐं गुरूर ज़िना ऐं गुनाह कंदो आहे। ईअं ई हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ग़म में, तकलीफ़ में, सदमे में मुस्लमान ऐं काफ़िर जी ज़िंदगीअ में फ़र्क़ु आहे। काफ़िर ग़म ऐं सदमे में बेसब्री कंदो, पंहिंजे मुंहं खे धक हणंदो, बदशद लफ़्ज़ ॻाल्हाईंदो, लेकिन मोमिन बानो ग़म में, तकलीफ़ में, सदमे में, बीमारीअ में सब्र कंदो आहे। तंहिंजे करे इंसानो पूरी रूए ज़मीन ते रहंदड़ इंसाननि जी ज़िंदगी जूं ॿ कैफ़ियतूं हूंदियूं आहिनि। या इंसान जी ज़िंदगी नेमतुनि में हूंदी आहे, या इंसान जी ज़िंदगी नक़मत, बीमारी, तकलीफ़, कर्ज़, सदमे, ग़म में हूंदी आहे। तंहिंजे करे तव्हां असांखे रसूल पैगंबर सां ताल्लुक़ ज़रूरी आहे ताकि नेमतुनि में अल्लाह जो हम्द ऐं तारीफ़ कयो। ऐं इंसानो रब जो हम्द एॾी वॾी शइ आहे जो तव्हां असां अॼु मक़ाम मुस्तफ़ा दीनी इज्तिमा में हाज़िर थियाऊं। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले मुबारक जो नालो मुबारक आहे मुहम्मद या अहमद। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले में हा मीम दाल जा अखर आहिनि। इनखे अरबी में चइबो आहे मादो। जीअं हिकिड़ो ड्रखण आहे, ड्रखण पंहिंजी जेको आहे दरवाज़ो ठाहींदो, दरी ठाहींदो, रोशन दाईंदो, त उन बुंड मां ठाहींदो, लकड़ी मां ठाहींदो, त इनखे मादो चइबो। जीअं लोहार आहे, ॾाटो ठाहींदो, बेलचो ठाहींदो, कोडर ठाहींदो, लोह मां ठाहींदो, त लोह उन जो मादो आहे। ईअं ई अल्लाह साईं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले मुबारक मुहम्मद आहे ऐं उन में अखर आहिनि हा मीम दाल, हम्द जो अखर इहो मादो आहे। तंहिंजे करे अल्लाह साईं क़ुरान पाक जी शुरूआत बि हम्द सां कई। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब तारीफ़ूं उन अल्लाह जूं जेको पालनहार आहे जहाननि जो। ऐं महबूब मुस्तफ़ा फरमायो जन्नती इंसान जॾहिं जन्नत में वेंदा, उन नेमतुनि में पंहिंजे महलात में पहुचंदा, त उन जी ज़ुबान ते आख़िरी लफ़्ज़ हूंदा आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। उन्हनि जे ज़ुबान ते अल्लाह जो हम्द हूंदो। ऐं महबूब मुस्तफ़ा फरमायो क़यामत जे ॾींहुं मां मुहम्मद मुस्तफ़ा जॾहिं रब जी बारगाह में ईंदुसि, मुंहिंजे हथ में जेको झंडो हूंदो उन जो नालो हूंदो लिवाउल हम्द, हम्द वारो झंडो। फरमायो उन झंडे जे हेठां जेके मुंहिंजा उम्मती हूंदा, उहे इंसान जन रब जो सजदो कयो, जन में तौहीद ईमान महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत हुई। उन्हनि जो लक़ब हूंदो हामिदून, अल्लाह जो हम्द कंदड़। ऐं तव्हां असांखे अल्लाह साईं दुनिया में नेमतूं अता फरमायूं। इंसान लटो थो पाए, अल्लाह जो रिज़्क़ थो खाए, फल फ्रूट थो खाए, हर नेमत जे मथां पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां असांखे दुआ ॾसी आहे। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके मसनून दुआऊं ॾसी ॾियूं आहिनि, उन्हनि दुआउनि में बि लफ़्ज़ हम्द जो आहे। मसलन ॿी का तव्हांखे दुआ नथी अचे त कम से कम इंसान खाधे पीते मानीअ लटे कपिड़े जे मथां रिज़्क़ जे मिलण ते इहे लफ़्ज़ चए अल्हम्दुलिल्लाह अला कुल्ल हाल। पानी पिए अल्हम्दुलिल्लाह अला कुल्ल हाल। खाधो खाए अल्हम्दुलिल्लाह अला कुल्ल हाल। लटो कपड़ो पाए, अच्छो उजरो अल्हम्दुलिल्लाह अला कुल्ल हाल। सवारीअ ते वेहे अल्हम्दुलिल्लाह अला कुल्ल हाल। पंहिंजे बचड़नि खे ॾिसे अल्हम्दुलिल्लाह अला कुल्ल हाल। रिज़्क़ में कुशादगी थी, फसल भलो लथो अल्हम्दुलिल्लाह अला कुल्ल हाल। त मुस्लमान भाइरो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले मुबारक में भी हम्द, कुरान पाक जी शुरुआत में भी हम्द, जन्नती इंसान जन्नत में पहुंचंदा ज़ुबान ते हम्द, महबूब मुस्तफ़ा जे हथ में जेको झंडो हूंदो नालो हम्द, मुहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत झंडे जे हेठां हूंदी लक़ब हूंदो हामिदून।
ऐं तव्हां असांखे अल्लाह साईं जेका ज़िंदगी ॾिनी आहे उन्हनि नेमतुनि जे मथां महबूब मुस्तफ़ा जेके दुआऊं सेखारियूं आहिनि उन्हनि दुआउनि में बि हम्द जो लफ़्ज़ आहे। मालूम थियो त दुनिया में वॾे में वॾी नेमत अल्लाह जो हम्द, रब जी तारीफ़, रब जो ज़िक्र। तंहिंजे करे इंसान खे रसूल ऐं पैगंबर सां ताल्लुक़ ज़रूरी आहे। जॾहिं तव्हां असांखे मुहम्मद मुस्तफ़ा सां ताल्लुक़ ऐं निस्बत थींदो त इंसान जे ज़ुबान ते नेमतुनि जे मथां अल्लाह जो हम्द ऐं रब जी तारीफ़। ॿी इंसान जी ज़िंदगी हूंदी आहे नक़मत, बीमारी, तकलीफ़ जी। हाणे उन ग़म में, सदमे में इंसान छा करे? पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में सहाबी औरत अचे थी। हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि, जाअत इमरातन सौदा फइन्नहा यश्तकिल मर्द फक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन सबरत वलकिल जन्नह। उम्मे ज़फर सहाबी औरत महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में आई, अर्ज़ कयईं त अल्लाह जा रसूल, मां बीमार थी रहा, मूंखे बीमारी आहे, तकलीफ़ है। महबूब मुस्तफ़ा फरमायो इन सबरत वलकिल जन्नह। उम्मे ज़फर तू सब्र कर, रब तोखे जन्नत अता फरमाए। बीबी सुमैया, हज़रत अम्मार, हज़रत यासिर, वो मक्के पाक में इन जे मथा काफ़र ज़ुल्म ऐं तशद्दुद करनि था, लेकिन महबूब मुस्तफ़ा जॾहिं साम्हूं आया उन जे मथा ज़ुल्म थींदे ॾिठो, मक्की ज़िंदगी हुई। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इस्बिरु आले अम्मार फइन्न लकुमुल जन्नह। इस्बिरु आले अम्मार फइन्न लकुमुल जन्नह। इस्बिरु आले अम्मार फइन्न लकुमुल जन्नह। सुमैया सब्र कर, मां अल्लाह जो रसूल तोखे जन्नत जी ख़ुशख़बरी थो ॾियां। हज़रत यासिर तू सब्र कर, मां अल्लाह जो रसूल तोखे जन्नत जी ख़ुशख़बरी थो ॾियां। हज़रत अम्मार तू सब्र कर, मां मुहम्मद मुस्तफ़ा दुनिया में तोखे जन्नत जी ख़ुशख़बरी। तंहिंजे करे ॿी इंसान जी ज़िंदगी इहा हूंदी आहे जो बीमारी में, सदमे में, तकलीफ़ में, ग़म में हूंदो आहे, लेकिन अहिड़े वक़्त में सब्र महबूब मुस्तफ़ा फरमायो त उनखे अल्लाह साईं जन्नत में जाइ ॾिनी। ऐं महबूब मुस्तफ़ा फरमायो तव्हां असां इंसान आहियूं, इंसान गॾिजी गुज़ारींदो। तव्हां पाण में भाउर, रिश्तेदार, मिट माइट, शहीदनि जे ॻोठ में महर बिरादरी सां वाबस्ता मुस्लमान भाई रहनि। हाणे गॾु था रहनि, लाज़मन पाण में रंजशूं थींदियूं, सने सुके ते पाण में इख़्तिलाफ़ थी पवंदो, दुनिया जो हिसो आहे। कॾहिं भाउ जे तरफ़ां तकलीफ़ ईंदी, कॾहिं मिट माइट जे तरफ़ां तकलीफ़ ईंदी, कॾहिं कंहिं इंसान भिक वारे जे भिक सां तकलीफ़ ईंदी, कॾहिं को तव्हां सां रिश्ते जो वाइदो कंदो, रिश्तो पूरो न निभाईंदो, कॾहिं कॾहिं माल मिल्कत को बनो सोरींदो, कॾहिं 5 रुपया हूंदा, त पोइ दुनिया जे शइ ते तव्हां असां फितनो फ़साद कयूं। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना ज़ईम बैतन फी वस्तिल जन्नह मन तरकल बुज़ा वहुव मुहिकुन। महबूब मुस्तफ़ा फरमायो उहो इंसान जंहिंजो ॿिए ॾे हक़ आहे, कंहिं भाउ जो, कंहिं मिट जो, कंहिं रिश्तेदार जो, कंहिं पाड़े वारे जो, कंहिं ॾे हक़ आहे, का मेह रहियल आहे, का 5 रुपया रहियल आहिनि, को रिश्तो आहे, को बनी ॿारो आहे, को रुपयो पैसो रहियल आहे, ईअं हूंदा आहिनि हुकूक। त महबूब मुस्तफ़ा फरमायो हाणे हे मुस्लमान थो चवे जे मां हक़ वठंदुमि त नफ़रतूं थी पवंदियूं। ईअं थींदो, पाण में जहिड़ो थी पवंदो, खून थी पवंदो, मुहबतूं ख़तम थी वेंदियूं, नमाज जुदा, मस्जिद जुदा, रस्तो जुदा, दुआ सलाम ख़त्म थी वेंदो। पर हाणे हे मुस्लमान थो चवे जे हक़ वठंदुमि त फितनो थींदो। हाणे महबूब मुस्तफ़ा जे नसीहत ते उहो इंसान सब्र थो करे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजा उम्मती तूं इन आरज़ी दुनिया जी ज़िंदगीअ में सब्र कर, मां मुहम्मद मुस्तफ़ा ज़ामिन आहियां, रब जी बारगाह में क़यामत जे ॾींहुं सिफ़ारिश कंदुमि, तोखे विच जन्नत में रब खां घर वठी ईंदो। इंसान हो जन्नत जो घर वधीक आहे वधीक। को तव्हांखे शहीदनि जे ॻोठ में अची चवे बाबा छो तूं प्लाट ते विढ़े थो, हल तोखे मां कराची बहरीअ में वॾो बंगलो थो ॾियां, तोखे इस्लामाबाद में वॾो घर थो मिले, तोखे घोटकीअ जे अंदरि घंटा घर में जाते हिकिड़े दुकान जी रक़म 1 करोड़ रुपयो आहे, तोखे उते बंगलो था ॾियूं। हे चवंदो बाबा मां शहीदनि जो ॻोठ ज़मीन बि छॾी, मूंखे उहो बंगलो मिले, महल मिले। इंसान तुझी मुझे अख दुनिया ॾिसे थी। महबूब मुस्तफ़ा फरमायो अना ज़ईम बैतन फी वस्तिल जन्नह मन तरकल बुज़ा वहुव मुहिकुन। कंहिं मुस्लमान जो कंहिं ॾे हक़ आहे, लेकिन चवे थो हक़ वठंदुमि त फितनो थींदो, नफ़रतूं थींदियूं। महबूब मुस्तफ़ा फरमायो तूं सब्र कर, मां मुहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजो ज़ामिन आहियां, माखों तूं घर वठिजांइ, क़यामत जे ॾींहुं रब जी बारगाह में सिफ़ारिश करे उन मज़लूम इंसान खे विच जन्नत में घर वठी।
ऐं तव्हां असांजा मुर्शिद मुरबी हज़रत साईं हमादुल्लाह हालिजी बि रहमतुल्लाह अलैह। उन्हनि जो हिकिड़ो फ़क़ीर हो, फ़क़ीर सुलेमान जदोई, ममदा बाग खां हेठि वेठो हो, दरियाह जे अंदरि फ़क़ीर सुलेमान जदोई। पोइ हज़रत साईं जन सां जो ताल्लुक़ हो। हज़रत हमादुल्लाह साईं रहमतुल्लाह अलैह उन फ़क़ीर खे फरमायो त पुट तूं पंहिंजो घरड़ो जुदा ठाहे, ॿारनि खे पंहिंजे बचनि नियाणियुनि खे हिजाब में रखिजे। माण्हू ईअं न वेहे खुलेआम मैदान ते, नियाणियूं आहिनि तंहिंजे करे कंहिं अजनबी धारे माण्हू जी उन जे मथां नज़र न पए। हाणे हिन खे हज़रत साईं जन फरमायो त पुट तूं पंहिंजो जुदा घर ठाहे। हुन चयो साईं मुंहिंजा भाइर ॾाढा ॾिंगा आहिनि, जे मां घर जुदा ठाहींदुमि त मुंहिंजा भाइर मूंखे तकलीफ़ूं ॾींदा। फरमायो पुट तूं कदम न खणजांइ, अचिजांइ अहवाल कजांइ। हाणे हिन फ़क़ीर साहब घरड़ो ठाहियो, अञा छप्पर झूपड़ो ठाहे लोढ़ो ॿोढ़ो अॾे करे वेठो। ख़बर तॾहिं पई भाइरनि अची हिन जे घर खे बाहि अची ॾिनी, पंहिंजे भाइरनि सकनि भाइरनि घर खे साड़ियो। हे उतो फ़क़ीर सुलेमान हलियो विचों विचों दरियाह खां हालिजी शरीफ़ हज़रत साईं हमादुल्लाह साईं रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में अर्ज़ु कई त साईं तव्हां मूंखे फरमायो हो घरड़ो ठाहे जाए, तव्हांजे हुकुम सां घरड़ो ठाहियुमि, पर भाइरनि मुंहिंजे घर खे बाहि ॾिनी आहे, तव्हां वटि दाहि खणी आयो आहियां। हज़रत साईं फरमाइश त पुट दुनिया जे करे भाइरनि सां त नाहे फिटाइणो, दुनिया जी त अहमियत नाहे एतिरी। हिकिड़े पीउ जा या औलाद आहिनि, भाउर आहिनि, तंहिंजे करे तूं दिलि में उन्हनि खां नफ़रत न कर। तोसां जीअं बि रवियो रखनि था तुंहिंजे तरफ़ां का ज़्यादती न हुजे। फरमाए पुट तूं सब्र करे चुप करे तूं वञी पंहिंजो घरड़ो ठाहे। हज़रत साईं फरमाइश त पुट हिन भेरे बि जेकॾहिं तुंहिंजो घरड़ो ड्राहिनि बाहि ॾियनि त तूं कदम न खणजांइ, तूं हेॾे अचिजांइ हाले जी शरीफ़। ॿीहर वरी हिन महिनत करे कचे मां काछियूं गॾु करे पंजर गॾु करे मस घरड़ो ठाहियईं, छपरो लोढ़ो अॾियईं। वरी जॾहिं घरड़ो ठाहे बचड़ा विहारियईं त वरी अची भाइरनि बाहि ॾिन। वरी आयो हाले जी शरीफ़ हज़रत साईं हमादुल्लाह साईं जी ख़िदमत में, साईं तव्हांजे हुकुम सां ॿीहर घरड़ो ठाहियुमि, ॿीहर बि उन्हनि मुंहिंजो घरड़े खे ड्राहियो आहे। फरमायो पुट सुलेमान पंहिंजो कमु आहे ठाहिणु, उन्हनि जो कमु आहे ड्राहिणु। फरमायो पुट इन्हनि खे थकाइणो आहे, पाण ठाहींदा रहंदासीं, इहे ड्राहींदा रहंदा। दुआ बि घुरियऊं। हाणे टीहर जॾहिं फ़क़ीर सुलेमान आयो, अची घरड़ो ठाहियईं, जॾहिं छप्पर ठाहे महिनत सां अची वेठो घरड़े में, भाइरनि चयो त यार जहिड़ो तहिड़ो आहे भाउ आहे, हिकु दफ़ो ठाहियईं ड्राहियोसीं बाहि ॾिनीसीं तॾहिं बि न मुड़ियो, वरी बि ठाहियईं। ॿिए दफ़ो महिनत करे मुशक़त करे ठाहियईं, वरी हिन जे घर खे साड़ियोसीं, वरी ॾमड़ियो, वरी टीहर बे हिन ठाहियो आहे। केतिरो बि असां ड्राहींदासीं साड़ींदासीं, हे न मुड़ंदो, जहिड़ो तहिड़ो आहे भाउ आहे, बचनि सां भले वेठो। वाह हज़रत साईं हमादुल्लाह साईं तुंहिंजा लफ़्ज़, इन्हनि खे थकाइणो आहे पुट, पंहिंजो कमु आहे ठाहिणु, इन्हनि जो कमु आहे ड्राहिणु। केॾो अलाह वारनि जी नसीहत आहे। उनखे ईअं न फरमायो त पुट या बदुआ कर, न, आम इंसान जी इहा मिज़ाज हूंदी आहे, अलाह वारनि जी इहा मिज़ाज न आहे। हज़रत साईं जे वॾनि जे वक़्त में फ़क़ीर ॻाल्हि कंदा आहिनि त हाले जी शरीफ़ में हिकिड़ो शख़्स आयो, पोइ फ़क़ीर जेके रहनि त उन जूं जुतियूं खणे, उहे जुतियूं खणे। पोइ साईं जन खे ॻाल्हि कयूं त साईं हे हिकिड़ो चोर आयो आहे दरगाह ते, जेको फ़क़ीरनि जूं जुतियूं थो चोराए। पोइ हज़रत साईं जन फरमायो त पुट तव्हां छा जेका रहो था दरगाह ते, उनखे वठो ॻोल्हियोसि। हाणे हे जे पिया उहो छा करे जो जुती खणी करे ॿाहिरि वञे, पोइ कंहिं ज़मीन खे खोटरे करे उन जुतियूं पूरे मथां वरी को बदनो पाणी जो हारे अचे। एॾो होशियारु हुयो। ख़ैर फ़क़ीरनि उनखे वरितो, वठी करे हज़रत साईं वॾनि रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में महजी शरीफ़ में विहंदा हुआ। फ़क़ीरनि अची अर्ज़ु कयो त साईं ही चोर आहे, हे चोर आहे, वठी आया आहियूं साईं जेको जुतियूं चोराईंदो आहे। हज़रत हमादुल्लाह साईं फरमायो त न पुट हे चोर न आहे, चोर न चओ, हे पुट इन जे करे जुती खणंदो आहे त हज़रत साईं जी जॻह ते जेके फ़क़ीर आहिनि, पुट तव्हां हिते राति जेको हिते रहो था दरगाह ते, हिते तव्हां निंड करण त न आया हो, हिते तव्हां इन जे करे रहो था त रब जो सजदो कयो, अलाह जो ज़िक्र कयो, क़ुरान पाक पढ़ो, तव्हांखे ज़िक्र ॾिनो अथसि राति जो रब जो ज़िक्र कयो, तंहिंजे करे हे तव्हांखे होशियार करण